अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान का बाहर जिते जिते वहीदा अपड़ो जो आवाज़ बुधो वञे थो, जिते जिते मुझे प्यारो धरती टीवी ॾिठो वञे थो, उन्हनि सभिनी खे वहीदा चवंदी पंहिंजे प्रोग्राम में भले क्यार ख़ुश आमदीद। इन उम्मीद सां गॾु जेको आहे तव्हां सां हिकिड़ो नओं प्रोग्राम खणी आया आहियूं त तव्हां जिते बि हूंदो ख़ुशि हूंदो ऐं यकीनन असांजे प्रोग्राम जो इंतज़ारु कंदा हूंदो। ऐं अॼु बि जेको आहे मुनफ़रिद हिकिड़ो टॉपिक आहे तव्हां सां जेको आहे हुन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं ॿियो इहो आहे त अॼु कंदासीं थोरी मस्ती मज़ाक, छो त असांजे शो जो जेको लास्ट डे हूंदो आहे फ्राइडे खां पोइ वरी ॿ ॾींहं छुटी हूंदी आहे। सैटरडे संडे सभिनी जी छुटी हूंदी आहे ऐं सभिनी जे ज़हन जी बि छुटी हूंदी आहे। त भले हाणे अधी जेको आहे थोरी रेस्ट करे असांजो जेको आहे ॿ टे ॾींहं ईंदी आहे ॾाढो मथो सवाल जवाब जेके असांखे अहिड़ा पुछंदी आहे जिन जा कंहिंजा जवाब ईंदा आहिनि, वरी कंहिंजा जवाब न बि ईंदा आहिनि त न बि ईंदा आहिनि त बि ख़ैरु आहे। ऐं पर ईअं आहे त प्रोग्राम जो जेको तव्हां हिसो थींदा आहियो, जेके बि कॉलर आहिनि असांजा, उहे सभु जॾहिं प्रोग्राम जो हिसो थींदा आहिनि त इहा हिकिड़ी वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि हूंदी आहे ऐं पंहिंजे दिल जूं ॻाल्हियूं बि शेयर कंदासीं। कॉलर मुंहिंजो त कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, कीअं आहियो? ठीकु आहियो? हाँ कुछ आयो जी? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? बदुआ शुक्र आहे। कीअं पई ज़िंदगी गुज़रे न्यास? ज़िंदगी भली थी गुज़रे, भला ई आहे अलाह जी। तव्हां ॿुधायो ख़ैर आहे? अलाह जो शुक्र आहे। छा ॿुधाईंदव अॼु? कहिड़ो शेर ॿुधाईंदव असांखे? शेर ॾिठो पाण तव्हां माण्हुनि खे जेको आहे महांगाई डिप्रेशन जो मरीज़ करे छॾियो महांगाई लुटे छॾियो आहे जी। महांगाई लुटे छॾियो आहे। लुटे छॾियो सफ़ा लुटे जा फुरिजी विया आहिनि माण्हू। पोइ बि कुझु त ॿुधाईंदा आहियो तव्हां। अच्छा, हिकिड़ो टॉपिक आहे असांजो, तव्हांखां पुछां? हा, कहिड़ो टॉपिक इहो आहे त उहो कहिड़ो इंसानु आहे जंहिंजो सालगिरह जेकी हूंदी आहे उहा हर साल न ईंदी आहे? सालगिरह हर साल न ईंदी आहे। असां जीअं आहियूं, असांजी हर साल ईंदी आहे न, हा हा, पर हुनजी माना हर साल न ईंदी आहे। उहा कॾहिं कॾहिं ईंदी आहे? हा, उहा कॾहिं अलाए कंहिंजी आहे उहा कॾहिं कॾहिं थींदी आहे। अच्छा, तव्हांजी सालगिरह जो ॾींहुं कहिड़ो आहे? मुंहिंजो 2 फरवरी। 2 फरवरी? जी जी। अच्छा, ॿुधायो पंहिंजो शेर। जी, शेर चओ था त ॿुधायां? हा हा, ॿुधायो। चोसि मूं ॾे अची मेज़बानी करे, हा, या त मूंखे सॾे मेज़बानी करे, हू इशारनि इशारनि में छा थी चवे, हा, जेका ॻाल्हि हुजे ज़बानी करे। अच्छा, हा, तोहफ़ो जेको चवे सो हाज़िर कयां, वाह वाह, ॾियांसि दिलि खणी हीअ निशानी करे। वाह वाह। खेसि को सम्झाए, हा, खिले छो थी बर्बाद पंहिंजी जवानी करे। अच्छा, पाण सारे नथी मां सिकां थो पियो, हा, छो थी मोहबत में बदगुमानी करे। अबो ज़ुल्म थी वियो। थैंक यू सो मच न्यास, थैंक यू सो मच। अलाह ख़ुशि कंदो, वरी ख़ुशि हूंदो। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। ऐं अलाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे, सदाईं ख़ुशि ऐं आबाद हुजो। ज़िंदगी ईअं ई आहे, ज़िंदगी खे हमेशह मुर्क जेकी आहे उहा तव्हांजी गुलाबनि जी हुजे। ऐं गुलाब जेको आहे उहो सदाईं हिकिड़ो चवंदा आहिनि ख़ुशबू ॾियण वारो गुल हूंदो आहे। ऐं उन गुल खे जेतिरो बि तव्हां संवारे करे रखंदा आहियो उहो अञा वधीक ख़ूबसूरत लॻंदो आहे। पर जेकॾहिं तव्हां उनखां पंहिंजो ध्यानु हटाए छॾींदा आहियो त पोइ उहो कुमाइजी वेंदो आहे, उन मां उहा रौनक ख़तमु थी वेंदी आहे। त हमेशह पंहिंजी ज़िंदगी खे जेको आहे न उहो ख़ूबसूरत रखणु खपे, गुल जीअं रखणु खपे। जेतिरे टाइम तव्हां पंहिंजी ज़िंदगी में आहियो उहा ज़िंदगी तव्हांजी ॾाढी ख़ुशगवार गुज़रे ऐं ज़िंदगी खे बि ख़बर पए त मूंखे कहिड़े इंसान जेको आहे जियो आहे। त हमेशह पंहिंजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत तरीक़े सां जीअणु खपे। टेंशन परेशानियूं जेके आहिनि उहे असांजी ज़िंदगी में ईंदियूं रहंदियूं आहिनि। सो कॉलर मुंहिंजो त कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। टीवी जो आवाज़ घटि कजो प्लीज़। टीवी आवाज़ का यस यस। क्या हाल है? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो बाबा? ठीकु आहियो? माशाल्लाह, तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीन हले पियो। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। अच्छा, असांजो टॉपिक ॿुधो तव्हां? जी जी, हा हा, पोइ तव्हांजी नज़र में छा आहे हुनजो जवाबु? जेको तव्हां पुछा पियो टॉपिक सवाल असांजो इहो आहे त उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिंजो सालगिरह आहे जेकी आहे न उहा साल माना हर साल न ईंदी आहे? हर साल नहीं दिया? हर साल न ईंदी आहे। ये असांखे ख़बर नथी पए। ख़बर नथी पए? न न। अच्छा, तव्हांजी सालगिरह कहिड़े हुन में ईंदी आहे? साल में कहिड़े महीने में ईंदी आहे?
मुंहिंजे असांजे साल में ॿ दफ़ा ईंदी आहे जी जी साल में 2 दफ़ा ईंदी आहे सालगिरह हा अच्छा ठीकु आहे छा ॿुधाईंदो तव्हां गानो कोई ॿुधायो तव्हां कुझु ॿुधाईंदो कोई गानो तव्हां ॿुधायो त असां बि ॿुधायूं तव्हां ॿुधाईंदो हा राबेल जो गुल गुल ॿुधायो हा ॿुधायो तव्हां ॿुधायो न पहिरें मां पहिरियों ॿुधायां हलो ठीकु आहे थैंक यू सो मच भाउ पंहिंजो ख़्यालु रखिजो वॾी महिरबानी ऐं इहे जेके कुझु माण्हू ॾाढा साधड़ा हूंदा आहिनि ऐं मूंखे सुठो लॻंदो आहे हिन नए दौर में बि जेके आहिनि उन्हनि जे अंदरि हिकिड़े मासूमियत हिकिड़ो मासूम ॿार जीअं हूंदा आहिनि त पंहिंजी ज़िंदगी खे ईअं ई हमेशह गुज़ारिजे मतिलबु को बि टेंशन न हुजे सो कॉलर में त कॉल वठंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सारा भाजी के मां ठीकु आहियां मिठी तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो नानी तेरा भाजी ला के तेरा छा नालो आहे मेरी फायदा फ़ाइज़ा कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो छा ॿुधाईंदव अॼु असांखे भाजी है पैसे कलम के छा जी शेर बनाया हेलो दिल करता है कि तेरा नाम चांद सितारों पे लिखूं दिल करता है कि तेरा नाम सितारों पे लिखूं क्या करूं ये ख्याल दोपहर को आता है वाह वाह ठीकु आहे थैंक यू सो मच राणी वॾी महिरबानी तव्हांजी पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं हिते जेको आहे सॉन्ग जी तरफ़ हलंदासीं सॉन्ग जी तरफ़ जे हलंदासीं ऐं जल्दी वेंदासीं ऐं जल्दी वापसि ईंदासीं ॾिसंदा रहो गुड नाइट वाह ज़बरदस्त 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 सॉन्ग ऐं जेके बि असांजा कॉलर आहिनि उन्हनि खे असां ॿुधाईंदासीं त असांजो सुवालु जेको आहे बिल्कुलु आसानु कॉलर हुजे त कॉल वठंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी मां बूरा मजिदानी जलमक जी ॻाल्हायां पियो जी वाह कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो फर्स्ट क्लास अल्लाह जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह छा चवणु चाहींदो हलो तव्हांजो छा टॉपिक आहे ख़बर ई न आहे मां पुछां पई अॼु सवाल इहो आहे त उहो कहिड़ो इंसानु आहे जंहिंजो सालगिरह जेकी बर्थडे असां मल्हाईंदा आहियूं उहा हर साल न ईंदी उहा हर साल न मल्हाईंदा आहियूं न उहा बि जेको 29 फरवरी ते पैदा थींदो आहे जी जेको 29 फरवरी ते पैदा थींदो आहे जेको 29 फरवरी ते पैदा थींदो जी छो दादी साल में जेको आहे त 28 फरवरी हूंदो आहे ऐं 2 साल अॻु पोइ वरी 29 फरवरी ईंदो आहे अच्छा जी हा पक कन्फर्म अच्छा ठीकु आहे छा ॿुधाईंदो कुझु ॿुधाईंदो शेरो शाइरी को सॉन्ग वग़ैरह शहर शादी छॾे ॾिनी आहे असां छा पोइ हाणे कंहिंखे पकतो आहे तव्हां शादी कई आहे न उनखे छॾे ॾे हर शइ अच्छा मतिलबु पहिरियों भाभी खे ॿुधाईंदा हुयो शेरो शाइरी बसि भाभी खे ॿियूं खोड़ हुयूं अच्छा तव्हांजो उहो कहिड़ो शेर हुयो जेको तव्हां सभिनी खे ॿुधाईंदा हुयो उहो शेर हाणे ई मूंखे यादि आहे ॿुधायो हा हा ॿुधायो न पूछो इश्क की कश्ती डूबी कैसे लहर तो लहर है समंदर भी हमें याद नहीं इहो सभिनी खे ॿुधाईंदा हुओ अक्सर दोस्तनि खे इहो ॿुधाईंदो आहियां अच्छा अच्छा न जेके तव्हांजी छोकिरियूं दोस्त मतिलबु असल में घणा माण्हू हिक ई जेको हुन वांगुरु चवंदा आहिनि त ॿुधाईंदा आहिनि तोखां बिना मरी वेंदसि बसि इहो ई आहे अभी हाणे पुराणी ज़िंदगी खे छॾियो ई न वरी माई विड़ी पे मां ठीकु आहे थैंक यू सो मच भाउ पंहिंजो ख़्यालु रखिजो वॾी महिरबानी ऐं इहो जेको आहे इहा हक़ीक़त आहे हिते जेको असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम ते जल्दी वेंदासीं जल्दी वापसि ईंदासीं ॾिसंदा रहो गुड नाइट मुझे जाने खे वञी छो सिक ॾाढी लॻी आहे जे रुठल मां मूंखां दिलि पर जे रुठल मां मूंखां सुहिणो तॾहिं पर छाए
वेलकम बैक नाज़रीन। वहीदा आपणो जो बहितरीन आवाज़ सां बहितरीन ब्रेक सां गॾु जेको आहे वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं ऐं असांखे जेको आहे सो कॉल करे असांखे इहो ॿुधायो त उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिंजो बर्थडे जेको आहे हर साल नाहे ईंदो ऐं ॿियो इहो आहे त पंहिंजी जेकी ज़िंदगी जा जेके ख़ूबसूरत जेके वाक़िया हूंदा आहिनि उहे बि असां सां शेयर कंदा कयो ऐं इहो बि ॿुधाईंदा कयो त ज़िंदगीअ में तव्हां छा बहितर कयो आहे छो त तव्हां जेके बहितरीन ॻाल्हियूं ॿुधाईंदा उहे जेके स्क्रीन ते माण्हू ॾिसंदा आहिनि उन्हनि मां कुझु न कुझु फ़ाइदो ज़रूरु वठंदा आहिनि तव्हांजी ॻाल्हियुनि मां। सो बहरहाल तव्हां जेको आहे सो असांखे पंहिंजी शेरो शाइरी बि ॿुधाए सघो था ऐं बहितरीन को बि सॉन्ग तव्हांखे यादि हुजे या कंहिंखे कंहिं अहिड़े माण्हू खे तव्हां को मैसेज ॾियणु चाहियो त तव्हां मैसेज ॾेई सघो था। सो कॉलर मुंहिंजा कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। ओहो कॉल कटिजी वई ऐं वरी ॿीहर कॉल कयो ऐं कॉल जेको आहे त ॾाढी मुश्किल सां लॻंदी आहे ऐं ॿियो वरी इहो आहे त होल्ड जे करे बि कॾहिं कॾहिं कॉल कटिजी वेंदी आहे छो त घणा माण्हू मां अक्सर करे ॿुधो आहे त उहो चवंदा आहिनि भले असांजी कॉल हले थी तव्हां जेको आहे सो ब्रेक खां पोइ अचो या सॉन्ग खां पोइ अचो पोइ असांखे डायरेक्ट तव्हां ॻाल्हायो पोइ हुन दौरान जेको आहे बैलेंस चवंदा बाबा हाणे असां हलायूं था टाइम तव्हांजो वॾो थी वियो आहे ब्रेक वॾो थी वियो आहे या वरी बसि जेको आहे सॉन्ग इलाही वॾो आहे त पोइ हुन में जेको आहे सो बैलेंस जी कमी जे करे बि कॉल कटिजी वेंदी आहे। सो बहरहाल कॉल कयो ऐं असां सां ॻाल्हायो ऐं असांखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे असां सां ज़रूरु शेयर कंदा कयो ऐं इहो बि शेयर कंदा कयो। सो कॉलर मुंहिंजो कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। हले पई ॻाल्हि। हा हले पई ॻाल्हि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु पिया ॻाल्हायो? मौला बस ख़ासि करे आप तारी जमली प्रोग्राम जी कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? हाल ठीकु आहे न। मुंतारी सलाम जमाली खे गानो ॿुधायो सॉन्ग ॿुधायो था? जी जी तारीख़ जमाली आहे असांजे घोट जो चङो मुड़ुसु आहे उन कलाम ॿुधाइजो। अच्छा उन्हनि खे सलाम चओ। हा कलाम कलाम कलाम। अच्छा 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 ठीकु आहे। हिकिड़ो सवाल आहे असांजो सवाल इहो आहे जी हलो जी जी असां सवाल ॿुधो आहे अॼु जो टॉपिक ॿुधो आहे तव्हां? असां हींअर टीवी चालू कई हींअर। अच्छा हींअर टीवी खोली आहे। अच्छा असांजे अॼु जो टॉपिक आहे त उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिंजो बर्थडे जेको आहे साल में हर साल में नाहे ईंदो। ओहो कॉल कटिजी वई ऐं जेके बि कॉलर आहिनि ऐं जेकॾहिं कॉल कयो था त असांजो सवाल जेको आहे उहो बिल्कुलु आसानु आहे टॉपिक असांजो बिल्कुलु आसानु आहे उहो इहो आहे त उहो कहिड़ो इंसानु आहे जंहिंजो बर्थडे या जंहिंजो सालगिरह जेकी आहे उहो हर साल नाहे ईंदो। सो ॾिसंदासीं त असांखे जेको आहे कहिड़ो जेके कॉलर आहिनि जेके असांखे सही जवाबु ॾियनि था ऐं ॿियो इहो आहे त मां हमेशह इन करे बि चवंदी आहियां त पंहिंजे दिलि जूं या के सुठियूं ॻाल्हियूं इन करे शेयर कंदा कयो। सो कॉलर मौजूदु आहे कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। टीवी जो आवाज़ घटि कजो प्लीज़। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। टीवी जो आवाज़ घटि कजो प्लीज़। जी अरे आउं रज़ाक तमे जो ॻाल्हायां गानो सनम मारवी जो ॿुधायो। सनम मारवी जो सॉन्ग ॿुधायूं तव्हांखे? अच्छा असांजो अॼु जो टॉपिक आहे टॉपिक ते ॻाल्हाईंदव तव्हां? जी टॉपिक असां जी जी अॼु जो असांजो टॉपिक आहे अॼु जो सवाल आहे असांजो त उहो कहिड़ो इंसानु आहे जंहिंजो बर्थडे जेको आहे हर साल नाहे ईंदो हर साल उन सालगिरह नाहे ईंदो। अच्छा ही अभी मुश्किल हाल आहे साल में अॻिते पोइ महीना थी था वञनि उन जे करे केरु था अचनि? मुंहिंजो ही मुश्किल आहे सवाल असांखे नथो अचे। इहो सवाल मुश्किल आहे। अच्छा कुझु शेर शाइरी ॿुधाईंदो कुझु सॉन्ग वग़ैरह ॿुधाईंदो? बस इहो बैत आहे थोरा मूंते थोरा मारू मीर जाम जा थर में वारी थोरड़ी त्या घणेरा भला बेरा घणी घणी दिस केतिरा। हा थैंक यू सो मच वॾो पंहिंजी तव्हांजी वॾी महिरबानी ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं जेके बि कॉलर आहिनि शायदि मुंहिंजो आवाज़ु जेको आहे उन्हनि ताईं सही तरह सां नथो पुॼे त जेके बि हाणे कॉल कंदा त मां उन्हनि खे इहो ॿुधाईंदसि त असांजो जेको अॼु जो टॉपिक आहे इहो आहे त उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिंजो बर्थडे जेको आहे हर साल नाहे ईंदो हर साल उन्हनि जी सालगिरह नाहे ईंदी। घणनि माण्हुनि जी सालगिरह जेकी आहे उहे वॾा ख़ुशिनसीब हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं मल्हाईंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं सभिनी माण्हुनि खे तकलीफ़ वरी कॾहिं कॾहिं ॾींदा आहिनि। उहो ॾिसंदासीं त असांजे जेके कॉलर आहिनि ऐं बिल्कुलु आसानु असांजो आहे जवाबु ऐं असांजे जेके 5 ॾींहं जा
जेको प्रोग्राम वरी ॿ ॾींहं छुटी थींदी वरी इन जो जेको आख़िरी डे हूंदो आहे उहो चवंदा आहियूं असांजो थोरो यादगार गुज़रे। सो कॉलर मौजूदु कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह। हेलो टीवी जो जी वालेकुम अस्सलाम। टीवी जो आवाज़ घटि कजो प्लीज़। जी जी करे छॾियो। जी केरु पिया ॻाल्हायो राणी? असां चंदो मोहम्मद खान वारा ॻाल्हायो। मारिया मेमन ॻाल्हायो। मारिया जी जी कीअं आहियो मारिया? ठीकु आहियो राणी? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ठीकु आहियो? मां ठीकु आहियां। छा चवणु चाहींदा? तव्हां जाम प्यारा लॻो पिया अॼु। जाम प्यारा पिया लॻो। हेलो 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 आवाज़ अचे पियो? जी असांजो टॉपिक ॿुधो आहे तव्हां? जी जी ॿुधायो। असांजो टॉपिक इहो आहे त उहो कहिड़ो इंसानु आहे जिन जो बर्थडे जेको आहे हर साल नाहे ईंदो? अच्छा उहो त आहे मुंहिंजे ख़्याल सां फेबरवरी। फेबरवरी फेबरवरी में फेबरवरी त अचे थो न पोइ 29 तारीख़। हाँ फेबरवरी जो लास्ट महीनो हूंदो आहे। फेबरवरी में लास्ट तारीख़ हूंदी आहे 29। हाँ हाँ जंहिंजी बर्थडे 29 तारीख़ ते हूंदी आहे त उनजी कोन थींदी आहे हर साल। उहो 3 सालनि खां पोइ थींदी आहे। अच्छा तव्हां कहिड़े साल में पैदा थिया आहियो? असां अप्रैल में। अप्रैल में? पोइ तव्हां अप्रैल में बि कुझु थींदो आहे तव्हांखे ख़बर आहे? छा थींदो आहे? अप्रैल फुल थींदो आहे। हा हिते मूं सभिनीनि खे बेवकूफ़ कयो आहे। तव्हां सां कॾहिं कयो आहे? हा जाम ॼणनि खे। जाम थियो आहे तव्हां सां बि? अच्छा ठीकु आहे। कुझु ॿुधाईंदो शेरो शाइरी को सॉन्ग वग़ैरह? न न कुझु बि न। मूंखे सॉन्ग ॿुधणो आहे हिकिड़ो। सॉन्ग ॿुधणो आहे तव्हांखे? हा मुमताज़ मौलाई जो सॉन्ग ॿुधणो आहे। ख़ासि महिरबान आहे। इहो ख़ासि महिरबान हुयो मुंहिंजी जान हुयो इहो? जी बिल्कुलु इहो। ठीकु आहे। थैंक यू सो मच रानी। तव्हांजो शो रोज़ ॾिसंदी आहियां। मूंखे ॾाढो वणंदो आहे। थैंक यू सो मच वॾी महिरबानी। लख थोरा तव्हांजा। ऐं तव्हां सभिनी जे लाइ शो आहे ऐं तव्हां सभिनी जे लाइ असां ईंदा आहियूं सॉन्ग जो टाइम जो। तव्हां सभिनी जे लाइ ईंदा आहियूं ऐं हिते ई जेको असां ख़ूबसूरत सॉन्ग जो टाइम थियो जल्दी ईंदासीं जल्दी वापसि ईंदा। ॾिसंदा रहो। गुड नाइट। ज़बरदस्त 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 माशाल्लाह। शमन मिराली साहब जेको आहे लाजवाब लाजवाब। ऐं ईअं ई जेको आहे सो कॉलर मौजूदु आहे कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो? रिज़वान अहमद ॻाल्हायां थो अबलो। जी जेका वरी रिज़वान अहमद ॻाल्हायां थो अबलो। अच्छा कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? टॉपिक ॿुधो आहे अॼु जो असांजो? जी हा शमन जो गानो हलंदो हुयो। अॼु जो असांजो हिकिड़ो सवाल हो। सवाल ॿुधो आहे तव्हां? जी जी छा सवाल आहे? सवाल तव्हांजी सालगिरह वारो आहे न? जी जी ही सालगिरह असां ज़िंदगी में कई न हुई पर आहे ई न मतलब सालगिरह वारो माना उहो आहे ई न? जी जी। अच्छा ठीकु आहे। कुझु शेरो शाइरी ॿुधाईंदो को सॉन्ग वग़ैरह? सॉन्ग को शमन जो को सिंधी ॿुधायो। तव्हां कुझु ॿुधाईंदो? तव्हां ॿुधायो कोई। ठीकु आहे। थैंक यू सो मच वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं ईअं ई जेको आहे असांजो जेको शो जो टाइम आहे उहो बि पंहिंजी हाणे पुॼाणी जी तरफ़ वञे थी वञे। ऐं असांजा जेके बि कॉलर आहिनि उन्हनि मां कंहिं हिकु जेको आहे असांखे सही जवाबु ॾिनो आहे। बाक़ी जेके कॉलर हुआ उन्हनि मां कंहिंखे बि इन सवाल जो जेको जवाबु आहे उहो न आयो। ऐं ॿियो इहो आहे त अॼु जो जेको असांजो शो हुयो उहो बि ॾाढो तमामु बहितरीनु रहियो। पर वरी जेको आहे सो कॉलर मौजूदु आहे कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो? सलीम सहतो पियो ॻाल्हायां जावल खां। जी कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। तव्हां कीअं आहियो? मां ठीकु आहियां। कुझु चवणु चाहींदव? तव्हांजे टॉपिक जे हिसाब सां तव्हांखे ॿुधायूं था। जी ॿुधायो। 29 फेबरवरी आहे। 29 फेबरवरी? जी जी। तव्हांजी कहिड़े मंथ में थींदी आहे बर्थडे? मुंहिंजी आहे 4 जून। 4 जून? जी जी। अच्छा कुझु ॿुधाईंदव तव्हां असांखे को शेरो शाइरी को सॉन्ग वग़ैरह? जी हा तव्हांखे शाइरी ॿुधाईंदो। फैज़ अहमद फैज़ी शाइरी आहे उर्दू शाइरी। जी जी। तेरे गम को जहाँ की तलाश थी तेरे जानसार चले गए।
तेरी राह में करते थे सर तलब सरे रह गुजार चले गए। तेरी कद अदाई से हार के शबे इंतजार चली गई। वाह वाह। मेरे जब्त हाल से रूठ कर मेरे गम गुसार चले गए। हाँ। न सवाल वसल न अर्ज़े गम न हिकायतें न शिकायतें। तेरे अर्ज में दिलेजार के सभी इख्तियार चले गए। ये हमी थे जिनके लिबास पर सरे रह स्याही लिखी गई। यही दाग थे जो सजा के हम सरे बज़्म यार चले गए। वाह वाह। रहा जुनून रुखे वफा ये रसन ये डर करोगे क्या। जिन्हें जुर्मे इश्क पे नाज था वो गुनहगार चले गए। तेरे गम को जहाँ की तलाश थी तेरे जानसार चले गए। तेरी राह में करते थे सब तलब सरे रह गुजार चले गए। वाह वाह, ज़बरदस्त। थैंक यू सो मच भाउ, पंहिंजो ख्यालु रखिजो, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं हिते ई जेको आहे असांजे शो जो जेको टाइम आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते थी वियो आहे। ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त वरी मंडे ते तव्हां सां ज़रूरु हूंदासीं गॾु ऐं नए टॉपिक सां गॾु। ऐं असांजो जेको अॼु जो टॉपिक हुयो उन्हनि जो जेको जवाबु हुयो उहो तक़रीबन कुझु जेके माण्हू हुया उन्हनि सही ॾिनो, फेबरवरी। ऐं ईअं ई जेको आहे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो ऐं लास्ट में जेको आहे सॉन्ग खे ज़रूरु इंजॉय कजो। ज़िंदगी सिहत ॾिनई, साथ ॾिनो त वरी ज़रूरु मिलंदासीं। पाकिस्तान ज़िंदाबाद।